पासे वांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरो लॻ डिलियार में खिपरो उमरकोट मुख रोड न ठहण खिलाफ़ रहवासी सरापा एहतजाज में मिला आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह। जी असद जी बिल्कुल अस इन वक्त खिपरो लॻ ढिलियार में मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में तुम ॾिसी सघो था त हिते जा जेके सवें जेके आहिनि ॻोठाणा उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त खिपरो खां उमरकोट वेंदड़ जेको 70 किलोमीटर जेको रोड आहे उहो सालनि खां ज़बून हाल बणियल आहे। हीउ पंजूं भेरो हिते ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक हिननि मुज़ाहिरनि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असांजो हीअ पंजूं एहतजाज आहे। तव्हां ॾिसो पिया असां हज़ारनि जे तइदाद में पंहिंजो जेको मेन मसइलो आहे उहो असांजो आहे खिपरो टू उमरकोट रोड ठाराए ॾियो। उहो 23 सालनि खां ज़बून हालत में आहे। कंहिं बि असांजे चूंडियल नुमाइंदे जे कण ते जूं नथी सुरे। उहे इन रोड तां हलनि था पर उहो इहो नथा सोचनि त असांजो बुनियादी मसइलो आहे उनखे हल कयूं। बस हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे खिपरो टू उमरकोट रोड ठाहे ॾियो। ॿिन्ही ज़िलनि खे ॻंढींदड़ ही रोड आहे। सांगड़ ज़िले खे ॻंढे थी ऐं उन सां गॾु उमरकोट ज़िले खे। ॿिन्ही पासे चूंडियल नुमाइंदा जेके वेठा आहिनि पर उन्हनि जे कननि ते अञा ताईं का जूअ न सुरी आहे। असां हिन एहतजाज में इहो चेताव था ॾियूं हुकुमराननि खे चूंडियल नुमाइंदनि खे त महिरबानी करे असांजे एहतजाज जो नोटिस वठो। सुभाणे ईअं न थिए असां पंहिंजे पुरअमन एहतजाज जो दायरो तरीक़ेकार चेंज कयूं। हज़ारे मायरनि जूं झोलियूं इन खूनी रोड ख़ाली करे छॾियूं आहिनि। हज़ारे भेनरुनि खां पंहिंजा भाइर हिन रोड ख़ाली करे छॾिया आहिनि। हज़ारे वननि खां पंहिंजा वर हिन रोड ख़ाली करे छॾिया आहिनि। उनजो कारण इहो आहे त रोड जेको मुकमिल तौर तबाह आहे। असां एला ऐवाननि में वेठल उन इक़्तिदार जे धणियुनि खे ऐं हुकुमराननि खे सिर्फ़ु इहो मैसेज ॾियूं था त महिरबानी करे ही पुरअमन एहतजाज में असां सिंध जो शऊर रखंदड़ ही जेके कलम निगार अदीब लेखिक ही सहाफ़ी ही मासूम बच्चा जेके स्कूल वेंदड़ पंहिंजे हथनि में प्ले कार्ड खणी हिननि जो हिकिड़ो ई जाइज़ मुतालबो आहे त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। हितां जा जेका रहवासी आहिनि उमरकोट खिपरो जे विच जी आबादी आहे लगातार मुज़ाहिरा एहतजाज धरना करे रही आहे। असां नुमाइंदनि खे पुछणु चाहियूं था बाबा तव्हां किथे सुतल आहियो सुजाग थियो रोड न ठाराए ॾियो। घटि में घटि मुज़ाहिरनि जो को जवाब त ॾियो। जी बिल्कुल मां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 23 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं हिन रोड खे ठाराइण जी कंहिं बि ज़हमत न आहे कई। हिननि जो इहो पिणु चवणु आहे त हीउ पंजूं बार असां जेको सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे पर हेल ताईं अञा ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे नोटिस वठण जी ज़हमत न आहे कई। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हीउ रोड जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। जी।